उस्ताद कम तू पाण खे वॾो सुगड़दो सम्झी। हाँ साईं। अॼु मुंहिंजी गुज़ारता चई थी भञीअ तोखे ख़ुदा सलाम कंदुसि। माना असांखे चैलेंज आहे। चैलेंज आहे, घणनि ॾींहंनि खां पोइ मिलियो ई तूं गुज़ार त भञीअ तोखे सलाम कंदुसि। वाह साईं वाह। सुणा साईं बिस्मिल्लाह करे पढ़ो पोइ अला मालिका। साईं अचे थी गुज़ारत। हाँ साईं भले। साईं गुज़ारत चवे थी पखी आया ॾेर मुंहिंजे कपिड़े जो नियाऊं ईअं न चयाऊं तूं बि पखी थी ससवी। हाणे गोल गोल ख़बर पए। वाह साईं वाह वाह साईं वाह। पखी आया ॾेर। पखी आया ॾेर। पखी पखी साईं छा थी चए? पखी बुलबुल नथी चए साईं बचे। पखी हेड़ो नथी चए बचे। पखी झिरक नथी चए साईं बचे। पखी साईं झिरकी नथी चए। बचे। वाह साईं वाह। पखी बदक नथी चए। साईं बचे। वाह साईं वाह। पखी साईं छा थी चवे? पखी पखी तोतो नथी चए। साईं बचे। वाह साईं वाह। पखी साईं छा थी चवे? पखी पखी साईं हेरण कोन थी चवे। साईं बचे। पखी साईं वाढो नथी चवे। साईं बचे। वाह साईं वाह। पखी पखी बुलबुल नथी चवे। साईं बचे। वाह साईं वाह। पखी साईं कबूतर नथी चए। गेरो नथी चए। कांग नथी चवे। साईं बचे। वाह साईं वाह। पखी साईं मोर को ढेल नथी चए। साईं बचे। पखी साईं भौंतर नथी चए। पखी तितर नथी चए। गेरो नथी चए पखी। साईं बचे। वाह साईं वाह। पखी साईं को पखी नर को मादी नथी चए पखी। साईं बचे मुंहिंजा जानी। वाह साईं वाह। पखी आया थई ॾेर। वराए ॾे साईं। साईं गुज़ारत चवे थी पखी आया ॾेर मुंहिंजे कपिड़े जो नियाऊं ईअं न चयाऊं तूं बि पखी थी ससवी। वाह साईं वाह 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 साईं। पखी साईं ॿॿियो नथी चए। साईं बचे। पखी चमड़ो नथी चए। साईं बचे। पखी कांग नथी चए। साईं बचे। पखी साईं गिज नथी चए। साईं बचे। पखी बाज़ नथी चए। बाज़। साईं परे ई बचे। वाह साईं वाह। पखी साईं बाज़ बि नथी चए। पखी साईं छा थी चवे? पखी पखी। वाह साईं वाह। साईं कपिड़े में था अचूंसि। कपिड़े में था अचूंसि। कपिड़े जो छा थी चवे? कपिड़े जो साईं रंग नथी चए। कलर नथी चवे। साईं बचे। कपिड़े जो साईं को वढण चीरण फाटण का चती कपिड़े जो नथी चवे। साईं बचे। कपिड़े जो साईं को धोतो पोतो को धोवण मुंज कपिड़े जो नथी चवे। साईं बचे मुंहिंजा जानी। वाह साईं वाह। कपिड़े जो साईं को बटण नथी चवे। कपिड़े जो कालर नथी चवे। बचे। कपिड़े को पांचो नथी चए। कंडड़ो नथी चवे कपिड़े जो। वाह साईं वाह। बचे। कपिड़े जो साईं को लोड नथी चए। को रो नथी चए कपिड़े जो। वाह साईं वाह। बचे। वाह साईं वाह। कपिड़े जो को रूमाल को गोड साईं नथी चए कपिड़े जो। साईं बचे। वाह साईं वाह। कपिड़े जो साईं वराए जो। कपिड़े जो छा थी चए? साईं गुज़ारत चवे थी पखी आया ॾेर मुंहिंजे कपिड़े जो नियाऊं ईअं न चयाऊं तूं बि पखी थी ससवी। वाह साईं वाह। मुंहिंजे कपिड़े जो नियाऊं कपिड़े जो लिफ़ाफ़ो नथी चवे। साईं बचे। वाह साईं वाह। कपिड़े जो साईं को धोतो पोतो नथी चवे। साईं बचे। कपिड़े जो साईं छा थी चवे? कपिड़े जो उबताणो नथी चवे। साईं बचे। कपिड़े जो को सिलाई को साईं टंगण कपिड़े जो को लोड कपिड़े जो को कलर को साईं कपिड़े छा थी चए? कपिड़े का सितार नथी चए। साईं बचे मुंहिंजा जानी। वाह साईं वाह। कपिड़े जो साईं को स्काब नथी चए। बुरको नथी चए। साईं बचे। कपिड़े जो साईं को चादर नथी चए। को रली नथी चए। को अजरक नथी चए। साईं बचे। बचे। कपिड़े जो साईं नियाऊं को खफा नथी चए। को गंढ नथी चए। बचे। वाह साईं वाह। को सिलाई कपिड़े जो नथी चवे। साईं बचे। वाह सुघड़ वाह। कपिड़े जो साईं छा थी को खोलण को ॿधण कपिड़े जो नथी चवे। साईं बचे। वाह साईं वाह। कपिड़े जो साईं छा थी चवे? कपिड़े जो साईं को जोराब नथी चवे। साईं बचे। जोराब नथी चए। गंजी नथी चवे। बचे। साईं को ट्वाल नथी चए कपिड़े जो। साईं बचे। वाह सुघड़ वाह। कपिड़े जो साईं को चीर नथी चए। चीर कपिड़े जो। साईं बचे। बचे। वाह साईं वाह। कपिड़े जो साईं छा थी चवे? कपिड़े जो को धागो को तंद नथी चए। को दुकान नथी चए। साईं बचे। कपिड़े जो साईं को कारोबार नथी चए। को धोतो को मेरो नथी चए। वाह साईं वाह। बचे। कपिड़े जो को टंगण नथी चए। को सुकाइण नथी चए। वाह साईं वाह। बचे। सुकाइण बि नथी चए। नथी चए साईं। वाह सुघड़ वाह। कपिड़े जो साईं को लुडण को चुरण कपिड़े जो को वापार को नफ़ो नुक़सान कपिड़े जो। साईं बचे। बचे। कपिड़े जो साईं को कारो को अछो कपिड़े जो को काटन को लीलण। साईं बचे। बचे। वाह साईं वाह। को तोएब कपिड़े जो नथी चवे। वाह साईं वाह। बचे। अञा बचे। कपिड़े जो साईं साफ़ो नथी चए। साफ़ो। साईं बचे। वाह सुघड़ वाह। कपिड़े जो साईं को रंग नथी चए। कपिड़े जी का धुलाई नथी चवे। साईं बचे। कपिड़े जो साईं को तेल को खार कपिड़े जो नथी चए। साईं बचे। वाह सुघड़ वाह। कपिड़े जो साईं छा थी चवे? कपिड़े जो साईं चादर नथी चवे। साईं बचे। कपिड़े जो साईं अस्काब नथी चए। साईं बचे। वाह साईं वाह। कपिड़े जो साईं छा थी चए? कपिड़े जो साईं बटण नथी चवे। साईं बचे। कपिड़े जो सिबण नथी चए। को मेरो कपिड़े जो नथी चवे। बचे। 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 वाह साईं वाह। कपिड़े जो साईं छा थी चए? कपिड़े जो साईं को वर नथी चवे। वाह साईं वाह। 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 ताड़ी। वाह साईं वाह। बस सगा वणा गुजार त सिधी दिया सोना साईं सिधो कयो। उस्ताद सुर थई ससी पुनू। ससी पुनू। वाह साईं वाह। वाह वाह। जॾहिं ससवी सुती पई हुजे पुनू खे जॾहिं महिल खणी विया हा साईं। त उते ससवी चए पई पखी आया ॾेर मुंहिंजे कपिड़े जो नियाऊं ईअं न चयाऊं तूं बि पखी थी ससवी। साईं पखी थी तकिड़ो। तकिड़ो पखी। हिकिड़ो पखी तकिड़ो। कपिड़े जो अथई वर। कपिड़े जो वर। हा साईं। ऐं ॿियो पखी अथई आड़ी। पखी आड़ी। बिल्कुलु साईं। तकिड़ा आया ॾेर मुंहिंजो वर नियाऊं ईअं न चयाऊं तूं बि आड़ी ससवी।
गॾिजी हल असां तोखे वठी हलूं साईं इहा आहे गुज़ारिश आड़ी ससवी आड़ी उन ठाठ सिंधी आड़ी हाँ। जीअं पाण चवंदा हुआ गॾिजी हलूं गॾिजी हल आड़ी साईं पखी आड़ी जी साईं वाह साईं वाह इहा तमामु ज़बरदस्त साईं वाकई जी साईं जिन पहिरियों दोस्तो ही गुजरात ॾिनी असांजो तमामु भलोड़ सुघड़ आहे मनताज़ मनसी जेको सकण में वेठल आहे ऐं गुजरात खे असां में हणी हणी भितर वांगुरु हीअं बोर कई पर थोरी मुश्किल गुजरात हुई तमामु सुठी शइ हुई त प्यारा दोस्तो असांजे अॻे वांगुरु नंढड़ी रिक्वेस्ट आहे त हिन असांजे यूट्यूब चैनल खे मुमताज़ अली ऑफिसल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा ऐं बेल आइकन खे बि लाज़मी प्रेस कंदा जीअं असांजी अचण वारी वीडियो हरदम तव्हां वटि मिंट तव्हां वटि नोटिफिकेशन जल्द सां जल्द पहुचे पोइ दोस्तो हाणे मोकिलाणी कान्हे सिद सलामत साथ सलामत सलामत